तो ॾाइण ऐं सत चोर जी कहाणी जारी सारी आहे। हिन कहाणी जो पहिरों हिसो तव्हांखे अॻु में ॿुधाए चुका आहियूं। हीउ ॿियो हिसो तव्हांजे ख़िदमत में पेश ख़िदमत आहे। हिन कहाणी जो जेकॾहिं अञा ताईं तव्हां पहिरों हिसो न आहे ॿुधो त हिन कहाणी जी अलॻि प्लेलिस्ट बि असांजे यूट्यूब चैनल ते मौजूदु आहे। ॾाइण ऐं सत चोर जे नाले सां हिन कहाणी जी अलॻि प्लेलिस्ट चैनल ते ठहियलु आहे। प्लेलिस्ट ते वञी हीअ कहाणी तव्हां सॼो ॿुधी सघो था। दोस्तो, पहिरें पार्ट में असां कहाणी हितां ख़तमु कयोसीं त उन ॾाइण राणी वरी बादशाह जे साम्हूं मकर करे चयो त मुंहिंजे पेट में सूरु आहे। हाणे परियुनि जे मुल्क मां घोड़ी जे कननि जा मुर कपे आणे ॾे त मुंहिंजे पेट जो सूरु लहंदो, न त मां पेट जे सूर में मरां थी। बादशाह मजबूर थी उन साॻे शहज़ादे खे घुरायो, उनखे ख़र्च पके लाइ 5000 रुपया ॾेई रवानो कई। शहज़ादो हुरींदो अकलींदो झर जंग बयाबान लताड़ींदो आख़िर हिकिड़े ॾींहुं कंहिं बाग़ में अची पहुतो। हिकु बाग़ में अची पहुतो, छा ॾिसे त हिकिड़ो राकास फ़क़ीरी लिबास में गहरी निंड में सुतो पियो आहे। उन बाग़ में हिकिड़ो राकास निंड में सुतो पियो आहे। शहज़ादो आस्ते आस्ते करे हिन खे भीड़ूं ॾियणु लॻो। उन राकास खे ज़ोर ॾियणु लॻो। थोरनि ॾींहंनि खां पोइ राकास जी निंड खुली वई। राकास जी निंड खुली वई। आदम्बू करे पुकारणु लॻो। शहज़ादो बि नाना नाना करे राकास खे चुंबड़ी वियो। तंहिं ते राकास हिन खे चयो, जेकॾहिं नाना नाना न करी हा त और जहिड़ा दाणा करे छॾी हा। हाणे घुर जेको घुरणो हुजे। शहज़ादे चयो, ख़ुदा ताला जो ॾिनो सभु कुझु आहे, फ़क़ति मूंखे परियुनि जे मुल्क मां घोड़ी जे कननि जा मुर घुरिजनि, सा मूंखे आणे ॾे। राकास उहा ॻाल्हि ॿुधी यकदमि सम्झी वियो हीअ कंहिं वॾे ॾोह में हेठि आयल आहे। तंहिं करे शहज़ादे खे ॾाढो सम्झाईं। शहज़ादे खे सम्झाइणु लॻो त भाउ उहो कमु ॾाढो ॾुखियो आहे। तुंहिंजी ऐं मुंहिंजी हाजत न आहे, उहो कमु पाण ॿई नथा करे सघूं। पर शहज़ादे जी घणी सताइण ते आख़िर राकास हिन खे हिकु चिठी लिखी ॾिनी, हिकु ख़त लिखी ॾिनी। हितां थोरे पन ते मुंहिंजो भाउ रहंदो आहे, उनखे वञी हीअ ख़त ॾे, पोइ हू पाण ई तुंहिंजी मदद कंदो। शहज़ादो राकास खां मोकिलाए रवानो थियो ऐं हुरींदो अकलींदो अची उन ॿिए राकास वटि पहुतो। हिन खे बि नाना नाना करे चिंबड़ी वियो ऐं समूरी हाल साण करे भाणस वारी चिठी बि हिन खे ॾिनई। राकास खे उनजे भाउ जी ख़त बि हिन खे ॾिनी। ख़त पढ़ी राकास ख़ुशि थी ऐं शहज़ादे खे दिलासो ॾिनई, सुभाणे तुंहिंजे कम जो बंदोबस्तु कबो। राकास खे शहज़ादे जी हालत ते ॾाढो रहम अची वियो, सो हिन खे चङी तरह ख़ातिरी कयईं। चयईं त शहज़ादा, उन ॻाल्हि तां लही वञ, केतिरा तो जहिड़ा जवान एॾां विया मगर न मोटिया। तंहिं ते शहज़ादे चयो, नाना हिकु ॾींहुं आख़िर मरणो त ज़रूरु आहे। जेकॾहिं मुंहिंजी मौत उन तरह लिखियलु हूंदो त केरु मूंखां बचाए न सघंदो। तंहिं करे तव्हीं मुंहिंजी मदद कयो, बाक़ी वधीक खटण मुंहिंजा भाग। राकास ॾिठो त शहज़ादो कंहिं बि तरह पंहिंजे ॻाल्हि तां हेठि नथो लहे, सो हिन खे चयईं, ॿुध, सुबुह जो मां तोखे 3 सोपारियूं पढ़ी ॾींदुसि, उहे खणी तूं परिस्तान ॾांहुं रवानो थिजांइ। ॿी मां तोखे हिकिड़ी जुती ॾींदुसि जंहिंजे पाइण सां तूं अखियूं पूरजांइ त पाण खे परिस्तान में ॾिसंदई, ऐं जुती तोखे हिकिड़े तलाउ जे भरिसां ड्रिघे वण वटि वञी पहुचाईंदी, जिते परियुनि जी घोड़ी पाणी पीअण लाइ ईंदी आहे। पर शहज़ादा ध्यानु ॾेई ॿुध, मतां घोड़ी ते चढ़ी छा कजांइ जो बीठल वण ते चढ़ी वेहिजी रहिजांइ। जॾहिं घोड़ी पाणी ते अचनि तॾहिं हिकिड़ी सोपारी पाणी में उछलाइजांइ। सोपारी उछलाइण सां घोड़ी गुम थी वेंदी। तंहिंखां पोइ ॿी सोपारी तलाउ में उछलाईंदे त हाथी, शींहं, बगड़ ऐं ॿियनि झंगली जानवरनि जा आवाज़ तोखे ॿुधण में ईंदा। तूं को बि फ़िक्र डपु न कर, वण ते पुख़्तो वेठो रहिजांइ। वरी 15 मिंट खां पोइ 3 सोपारी तलाउ में उछलाईंदे। ईअं करण सां घोड़ी अची हाज़ुर थींदी। तूं टप ॾेई मतसि चढ़ी वेहिजांइ, पोइ जेका मुर खपनि सा घोड़ी जे कननि मां कढी वठिजांइ। शहज़ादे उहा सभु ॻाल्हियूं ॿुधी दिलि में रखियो ऐं सुबुह जो 3 सोपारियूं राकास खां पढ़ाई जुती वठी पाती त अची उन मुल्क मां निकितो। आख़िर उहो तलाउ ऐं वण नज़र आयुसि। टप ॾेई वण ते चढ़ी वञी बीठो।
किन कान गुज़री थोरी देरि खां पोइ घोड़ी तलाउ ॾे ईंदी नज़र आयसि। हिन बि राका जे चवण मूजिबि सोपारनि खां कमु वरितो, जेकी राका सम्झायोसि। पहिरीं सोपारी उछलाइण सां उहा घोड़ी गुम थी वई। ॿी सोपारी उछलाइण सां जानवरनि जूं रड़ियूं ऐं तूफ़ान शुरू थी वियो, ऐं टीं सोपारी उछलाइण सां घोड़ी वञी अची तलाउ ते बीठी। शहज़ादो यकदमि टप ॾेई घोड़ी ते चढ़ी वेठो, संदसि कन मां मुर्ग कढणु लॻो। जेतिरी हिन खे घुरिजे हा सा कढी, पोइ छा कयईं जो राकास वारी जुती पाए अखियूं खणी पूरियईं त साॻी राकास वटि अची पहुतो। शहज़ादो कुझु ॾींहं उन वटि महिमान थी रहियो। उन खां पोइ मोकिलाए संदसि भाउ वटि अची रहियो, जंहिं हिन जी ॾाढी ख़ातिराई कई। आख़िर हिन खां मोकिलाए पंहिंजे मुल्क में अची सड़ियो, पंहिंजे पीउ वारे मुल्क में अची पहुतो। होॾां कोटवाल बादशाह जे हुकुम मूजिबि शहज़ादे जे अचण जी ख़बर रोज़ानो संदसि घरां पुछणु ईंदो हो। हिकिड़े ॾींहुं कोटवाल खे ख़बर पई त शहज़ादो अची वियो। सो डोली वठी आयो ऐं हिन खे ॾाढी इज़त सां बादशाह वटि वठी आयो। बादशाह शहज़ादे खे ॾाढी अदब ॾिनी। हू बादशाह निहायत अदब सां पेश आयो, छाकाणि त बादशाह संदसि पीउ हो। जेका ख़बर शहज़ादे खे त हुई, मगर बादशाह खे कान हुई। साईं किसो कोता बादशाह शहज़ादे खां घोड़ी जा मुर वठी हिन खे इनाम कराम ॾेई पोशाक पाराए रवानो कयईं। मुर वञी पंहिंजे राणी खे ॾिनी। मुर वञी पंहिंजे ॾहण राणी खे ॾिनी, जेका घोड़ी जे कननि जा मुर सुञाणे अंदर में सड़ी पची कोयलो बणिजी वई। हीउ छोरो परनि जे मुल्क में बची आयो, सो अंदर में घाट घेड़ींदे रही त कीअं बि उन छोकिरे खे मारायां, न त मुंहिंजे सिर जो ख़ैरु न हूंदो। आख़िर हिकिड़ी तजवीज़ सम्झ में आयसि, छो न शहज़ादे खे नांगनि जे मुल्क में मोकिलिजे, जिते नास थी वञे। सो 2-3 हफ़्ता रखी वरी मुंहुं मथो पिटणु शुरू कयईं त पेट सूर मरां थी, पेट सूर मरां थी। बादशाह खे ख़बर पई त राणी वरी पेट सूर में पियो आहे, सो ॾाढी गणती वठी वियसि त हाणे छा कजे। अहिड़ी निभागी रन सां वास्तो पियो आहे, जंहिं मुंहिंजी अॻियुनि राणनि खे माराए छॾियो। ख़ैर बादशाह उहो पचाईंदो राणी वटि आयो। हिन खे पुछियईं त तुंहिंजे पेट जे सूर इलाज कहिड़ी तरह थींदो। राणी जवाबु ॾिनसि, हाणे मूंखे नांग जी मण मिलंदी त सूर छॾे वेंदो। बादशाह लाचार थी कोटवाल खे घुरायो, हुकुम ॾिनी त साॻे छोकिरे खे वठी अचे। कोटवाल डुकंदो डुकंदो शहज़ादे जे घर पहुतो। सॾे चयईं त बादशाह सलामत तोखे घुरायो आहे, तंहिं करे मूं सां गॾिजी हल। शहज़ादे हिन भेरे कोटवाल जी ख़राब हालत ॾिसी सवारी जी घुर ई कान कई, पंधु ई पंधु कोटवाल सां गॾिजी बादशाह जे दरबार में अची हाज़ुर थियो। बादशाह हिन खे समूरी हक़ीक़त करे ॿुधाई। हिन दफ़े शहज़ादे बादशाह खां 10,000 रुपयनि जी घुर कई। बादशाह बि हिकदमि हो कयईं ऐं शहज़ादे खे पैसा ॾेई नांग जे मण हथ करण लाइ रवानो कयो। शहज़ादे घर पहुची वरी पंहिंजे माइरनि खे सामान सड़ो गॾु करे ॾेई मण हथ करण लाइ रवानो थियो। शहज़ादो मुल्क खां निकिरी झंग मुंहुं करे उती हलियो। आख़िर हुरींदो अकलींदो हलंदे हलंदे 2 महीननि खां पोइ अहिड़े जाइ ते अची पहुतो, जिते हिन खे बलान खां सवाइ ॿियो को बि नज़र कोन आयो। पूरा 2 महीना सफ़र कयईं। आख़िर अहिड़े जाइ ते अची पहुतो, जिते हिन खे नांगनि बलान खां सवाइ ॿियो को बि नज़र न आयो। उते शहज़ादे सोचियो त मुराद हासिल हितां ई थींदी, सो हेॾां होॾां निहारणु लॻो। तव्हांजो थोरे वक़्त खां पोइ हिन जी नज़र वञी माण्हुनि जे हिकु टोले ते पई। अॻिते वञी उन्हनि सां गॾियो ऐं ख़बरनि मां मालूम थियसि हीअ जोगी फ़क़ीर आहिनि, जेके मुरली ते नांग रिझाए उन्हनि जी मण हथ कंदा आहिनि। शहज़ादे खे ख़ातिरी थी वई त जंहिं मतिलब लाइ आऊं आयो आहियां सा हितां ई थींदो। उते हिन अटकल करे रोई जोगियुनि खे पंहिंजी हक़ीक़त ॿुधाई। रोई जोगियुनि खे सॼी हक़ीक़त पंहिंजी ॿुधाई। जोगी फ़क़ीर पंहिंजे सरदार वटि शहज़ादे खे वठी विया। जोगियुनि जी सरदार शहज़ादे जी हक़ीक़त ॿुधी ख़बर पइजी वियसि त शहज़ादो कंहिं वॾे आफ़त जे चंबे में हलाए, जंहिं हिन खे अहिड़ा ॾुखिया सवाल चया आहिनि। जोगी खे रहम अची वियो। तंहिं शहज़ादे खे दम दिलासो ॾेई चयो, बचा तूं को फ़िक्र न कर, सुभाणे जेका मण तोखे घुरिजनि। सुबुह थियो त जोगी पंहिंजी मुरली अहिड़े सोज़ मां वॼाई जो नांगनि जो सरदार नांग बि पंहिंजे ॿिर मां निकिरी आयो। उनजे पुठियां हज़ारे नांग अची गॾु थिया, जेके सभु मुरली जी आवाज़ ते मस्तु थी मुॾूं उड़ाइण लॻा। जोगी शहज़ादे खे चयो, बचा हाणे हज़ारियूं माण्हू पियूं आहिनि,
बिना डप ॾाह जे जेके बि तोखे वणनि से खणी वञ। शहज़ादे यकदमि 2-3 माण्हू खणी वरितो। पोइ थोरा ॾींहं जोगनि वटि रही हंस मोकिलाए पंहिंजे घर अची पहुतो। कोटवाल बि रोज़ानो शहज़ादे जी अचण जी ख़बर रखंदो हो। हिकिड़े ॾींहुं ख़बर पियसि शहज़ादो ख़ैर सां नांग जी मण बि खणी आयो आहे। शहज़ादे खे चयईं त बादशाह सलामत तुंहिंजे इंतज़ार में आहे। शहज़ादे शाही दरबार में अची खणी बादशाह खे ॾिनी। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। ख़ुदा जी कुदरत जो उन विच में बादशाह अंधो थी पियो। घणी इलाज कयईं पर को फ़ाइदो कोन थियो। ॾहण जी ख़ुदि उहा मर्ज़ हुई त बादशाह भली अंधो हुजे पर ज़ाहिरी तरह बादशाह जे अंधे थियण ते ॾुख ज़ाहिर कंदी हुई। आख़िर ॾहण खे उहा ख़बर पई वई त शहज़ादो नांग जी मण खणी ख़ैर शाही दरबार में पहुची वियो। सो सठियईं त बादशाह ज़रूरु उहा मण खणी ईंदो पर मूंखे शहज़ादो माराइणो आहे। तंहिं करे छो न अहिड़ी अटकल करे पंहिंजे माइटनि ॾांहुं मोकिलियां जिते उहे खेसि मारे खाई खपाए छॾनि। सो उहा ॻाल्हि ॻणे जॾहिं बादशाह वटि आयो तॾहिं उनखे चयईं मुंहिंजे पेट जे सूर जे इलाज मूंखे हाणे यादि पियो आहे। जॾहिं मां नंढी हुअसि तॾहिं मूंखे अहिड़ो साॻियो सूरु पियो हो। घणनि इलाजनि खां पोइ मुंहिंजे माइटनि मूंखे अहिड़ी सुती ठाहे प्यारी हुई जंहिंसां उहो सूरु छॾे वियो। उहा सुती मुंहिंजे माइटनि वटि अञा बि ताणी पई आहे। तंहिं करे उन छोकिरे खे हुकुम ॾियो त मूंखां ख़त वठी वञे मुंहिंजे माइटनि खे ॾे उहा सुती वठी अचे। तंहिंखां सवाइ मुंहिंजे माइटनि वटि अहिड़ो बि सुरमो बि ठहियलु आहे जेको अंधो माण्हू पाए सॼो थी पवे। अॻो पोइ उहो खयों अचे। बादशाह उहा हक़ीक़त ॿुधी शहज़ादे खे चयो छोकिरा राणी जी पेट जी सूर तॾहिं लहंदो जॾहिं तूं संदसि माइटनि खां पेट जी सूर जी सुती ऐं मूं लाइ सुरमो वठी ईंदे तॾहिं तोखे जाम इनाम ॾींदुसि। शहज़ादे बादशाह खे चयो जींदा क़िबला अव्हांजो हुकुम अखियुनि ते भली उहो ख़त ॾियो त मां रवानो थियां। सईं किसो कोता ॾहण राणी उते ॾाढी ख़ुशि थी। पोइ ख़त में लिखियईं त हीउ छोकिरो अव्हां ॾांहुं अचे पियो जेको मुंहिंजो दुश्मन आहे केस ख़तमु करे छॾींदा। बादशाह ख़त शहज़ादे खे आणे ॾिनो। हिन उहा ख़त वठी बादशाह खां मोकिलाए पंहिंजे घर रवानो थियो। शहज़ादो वीचारो वरी मारण खां मोकिलाए ख़त खणी ॾहण जे मुल्क ॾांहुं रवानो थियो। हुरींदो अकलींदो हलंदे हलंदे हिन खे ॾींहुं तपी वियो। गर्मी जे तकलीफ़ खां हिकिड़ो शाही वण ॾिसी आराम करण ऐं थोरे थक भञण जे इरादे सां उन वण जे हेठां अची वेठो। वण जी थधी छांव में खेसि निंड अचणु लॻी। दिलि में ख़्यालु कयईं मंज़िल अलाए केतिरो परे आहे छो न थोरो आराम करे वठिजे। उहो इरादो करे सुम्ही पियो। गेरे निंड खणी वियसि। उन वक़्तु के परियूं सैर कंदियूं वण वटां अची लंघियूं। ॼाण खणी ॾिसनि त हिकिड़ो सुहिणो नेंगर वण हेठि गेरे निंड में सुतो पियो आहे। सो यकदमि हेठि लही आयूं हिन जी तलाशी वठणु लॻियूं। तलाशी मां हिन खे ॿियो को बि कोन हथु आयो। फ़क़ति पटके जे पलां में हिकिड़ो ख़त ॿधल हथु आयुसि। परियूं ख़त पढ़ी ॾिसनि त हिन चिटी आणींदड़ छोकिरे खे यकदमि मारे छॾियो। परियूं सम्झी वियूं त हीउ बेगुनाह नेंगर कंहिं ड्रो सबबा मौत जे मुंहं में पियो वञे। सो अहिड़ी ख़त फाड़े ॿियो ख़त लिखियूं जंहिंमें हीउ लफ़्ज़ लिखियूं त हीउ छोकिरो मुंहिंजो पुटु आहे खेसि अंधनि जी सजी करण जी सुरमो ॾींदा ऐं घणी इज़त ॾेई वापसि कंदा। पोइ उहा चिटी शहज़ादे जे पटके जे पलां में ॿधी पाण रमंदियूं रहियूं। थोरे देरि खां पोइ शहज़ादो निंड मां सुजाॻ थी मंज़िल ते पहुचण लाइ तयारी कयईं। पंधु कंदे कंदे अची ॾहण जे मुल्क में पहुतो। ॾहण जो शहज़ादे खे परियां ईंदो ॾिठो से खेसि खाइण लाइ ॾंद खड़कणाइण लॻूं। सभई डोड़ियूं आयूं। का चवे थी त मुंहिंजो शिकार आहे। का वरी चवे त हज़रत सुलेमान मुंहिंजे लाइ शिकार मोकिलियो आहे। अहिड़े तरह पाण में विढ़ण लॻियूं। पर शहज़ादे छा कयो जो यकदमि पटके जे पलांद मां ख़त छोड़े खणी साम्हूं कई। ॾहणूं ख़त पढ़ण में लॻी वियूं। जॾहिं ख़त पढ़ी पूरो कयूं तॾहिं का चवे थी हीउ त मुंहिंजो पोटो आयो आहे। का वरी चवे हीउ त मुंहिंजो सौटु आयो आहे। का वरी चवे त मुंहिंजो मासात आयो आहे। अहिड़े तरह सभु ॾहणूं शहज़ादे खे चंबड़ी वियूं। पोइ वठी वञी घर में विहारियूंसि। केतिरा ॾींहं त शहज़ादे जी हर हिकु ॾहण पई महिमानी कई। घणी ख़ातिरी खां पोइ शहज़ादे हिननि खे चयो ॾहणनि खे चयईं मुंहिंजे कम जो बंदोबस्तु कयो जो मां हाणे वञण वारो आहियां। पर ॾहणियूं चयसि तूं असांजे भेण वटि आयो आहीं जो तोखे जल्दी मोकिलींदासीं त उहा छा सम्झंदी त मुंहिंजे पुट मां अहिड़ियूं ककियूं जो 2-4 ॾींहं महिमानी बि न कयूं। तंहिं करे अञा कुझु ॾींहं असां वटि तरसी असांजी महिमानी का। पोइ जेकॾहिं तोखे वञिणो हुजे त भली वञ।
ईअं चई शहज़ादे खे तरसाए छॾियूं। ॾहिणूं रोज़ानो शिकार ते वेंदियूं हुयूं। घर में हिकिड़ी पोड़ी छॾे वेंदियूं हुयूं। शहज़ादो उते वेठो पोड़ी सां दिलि वंडराईंदो। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ी कुड़ी मां कबूतरूं ॾिसी शहज़ादे उन पोड़ी खां पुछियो, नानी हिते कबूतरियूं घणियूं छो आहिनि? पोड़ी जवाबु ॾिनसि, अबा पंहिंजे कुटुंब जी साह हिननि में पियल आहे, सॼी ख़ानदान जी साह हिननि में पियल आहे। उते शहज़ादो सॼी ॻाल्हि सम्झी वियो। ख़्यालाइसि जीअं ॾाइण खेसि हिन मुल्क में मोकिलियो आहे, छो न उन जी साह हथु कयां। सो वरी पुछी, त अम्मा जो साह छा में पियल आहे नानी? जवाबु मिलसि, हिन ॻाढ़ी कबूतरी में। शहज़ादे पक थियसि। घड़ी कान खां पोइ वजह वठी उन कबूतरनि खे छॾे बाक़ी सभिनि खे वठी हिकिड़े संदूक में विझी खणी ॿाहि ॾिनी त हड़ी ॾहिणूं जो जिते जूं हुयूं साह तती मरी वियूं। बाक़ी माणस जो साह वारी कबूतरी अंधनि खे सॼी करण वारो सुरमो खणी घर ॾांहुं रवानो थियो। शहज़ादो जॾहिं घर पहुतो तॾहिं पहिरियों ई बिस्मिल्लाह करे सुरमो पंहिंजे 6 मारनि खे अखियुनि में विधई त सॼियूं थी पियूं जो हेतिरनि सालनि जे ॾुख घड़ी साथ में विसारे धणी जा शुक्र बिजा आणणु लॻियूं। ॿिए ॾींहुं सुबुह थींदे शहज़ादो सुरमो खणी बादशाह जे मालात ॾांहुं रवानो थियो। बादशाह खे निहायत अदब सां सलाम करे सुरमो संदसि अॻियां रखी ॿुधाई त राणी जे पेट जी सूर जी दवा बि आंदी अथमि। बादशाह घणो ख़ुशि थियो। तख़्त तां लही अची शहज़ादे खे भांकुर पातई। पोइ सुरमो अखियुनि में विधई त सॼो थी पियो। हेकारी शहज़ादे जा शुकराना मञणु लॻो। उन बाद शहज़ादे खां पंहिंजे राणी जी दवा घुरई। उन ते शहज़ादे चयुसि, बादशाह सलामत, दवा खाइण जी तरतीब मूंखे ख़बर आहे, तंहिं करे उहा आउं पाण राणी खे खाराईंदुसि। बादशाह उहा ॻाल्हि क़बूल करे खेसि मालात में राणी वटि वठी आयो। राणी शहज़ादे खे सलामत ॾिसी हेकारी जली कोयलो बणिजी वई। हिन खां पुछी, छोकिरा दवा आंदी अथई? हिन चयो, हाओ। पोइ छा कयईं? उहा कबूतरी कढी बादशाही राणी खे ॾेखारी। राणी कबूतरी ॾिसी अज में पइजी वियो। दिलि में चई, हाणे छोकिरो मूंखे ज़रूरु मारींदो। सो ॾंद खड़खड़ाइण लॻियूं ऐं शहज़ादे ॾांहुं वधणु लॻी। शहज़ादे बि यकदमि कबूतरी जी खंभराटी पटे छॾी त राणी जी बांह पटिजी वई। वरी ॿी खंभराटी पटी त राणी जी ॿी बांह बि पटिजी वई। वरी टंग पटी त राणी जी टंग पटिजी वई। अहिड़े तरह ॾाइण खे मारे छॾी। पोइ शहज़ादे बादशाह खे समूरी ॻाल्हि करे ॿुधाई। तॾहिं बादशाह खे ॾाढो ॾुख थियो। हीअ बराबरि ॾाइण हुई, पर मूं पंहिंजे 6 राणियुनि खे छो मालात मां कढी छॾियो? उते शहज़ादे हिन खे दिलासो ॾिनो त आउं तव्हांखे 6 राणियुनि सां ज़रूरु मिलाईंदुसि। पोइ बादशाह उन ते वधीक ख़ुशि थियो। शहज़ादे खे अॻियनि खां बि घणो इनाम ॾेई रवानो कयो। हाणे शहज़ादे उहा सभु ॻाल्हियूं पंहिंजे मारनि खे वञी ॿुधायूं जो ॿुधी ॾाढियूं ख़ुशि थियूं। शहज़ादे जो सॻी माउ सभिनि राणियुनि मां नंढी हुई। तंहिं पंहिंजे पुट खे चयो, अबा तूं वञी बादशाह खे दावत ॾेई अचु, असीं पाणी थियूं बंदोबस्तु कयूं। शहज़ादे त अहिड़ा ॾींहं ख़ुदा खां पई घुरिया त मां देह वारी ॾिनल वार जी इम्तिहान लां। सो हिन उहा वार दबली मां कढी खेसि थोरो सेक ॾिनो त हज़ारें देह परियूं अची हाज़िर थियूं। ॼण खे हुकुम ॾिनई त अॼोकी सिज ऐं ईंदड़ राति जे विच में हिकिड़ो नओं मालात तयारु कयो जेकी बादशाही मालात जहिड़ो हुजे ऐं अहिड़ो रस्तो तयारु कयो वञे जेको नई ठहियल मालात खां बादशाह जे मालात ताईं हुजे। देव हुकुम ॿुधी पंहिंजे कम हथु ॻंढियूं। मालात ताईं रस्तो ठही तयारु थियो। उन विच में शहज़ादो बादशाह ॾांहुं रवानो थियो। उनखे वञी अर्ज़ु कयईं त जीअं क़िबला बादशाह सलामत, अवई सुभाणे सुबुह जो मुंहिंजे दावत पंहिंजे सिपाह सूदे क़बूलु कयो। बादशाह निहायत ख़ुशी सां दावत क़बूलु कई। ॿिए ॾींहुं सुबुह जो बादशाह पंहिंजे सिपाह सूदो शहज़ादे जे मालात ॾांहुं रवानो थियो। शहज़ादे महिमानी लाइ सभु ताम तयारु करे रखे छॾिया। मानी खाइण वारी कोठी देह जे मदद सां तमामु सिंगारियल हुई। आख़िर मानी आई। शहज़ादे ऐं बादशाह वेही मानी खाधी। बादशाह मानी खाईंदे महिल रोई पियो ऐं मानी पियो खाए। ईअं ते शहज़ादे खाइण सां उनजो सबबु पुछियो। तॾहिं बादशाह वारणो, हीअ पकल मानी मूंखे पंहिंजी नंढी राणी जी यादगिरी थी ॾे जेका उहा अहिड़े नमूने सां मानी पचाईंदी हुई। आख़िर जॾहिं बादशाह मानी खाई दंग कई तॾहिं शहज़ादे ॻिची में पलांद विझी बादशाह खे चयो, साईं हीअ अव्हांजी 6 राणियूं ऐं आऊं अव्हांजो पुटु। उहो ॿुधी बादशाह खे ॾाढो ख़ुशी लॻी वियो। पोइ त ख़ुशी थी वियुसि। विरहनि जा विछड़ियल मिली वियसि।
थोड़नि ॾींहंनि खां पोइ बादशाह हुकूमत जो कारोबार शहज़ादे जे हवाले करे हयाती जा बाक़ी ॾींहं अलाह जे बाबति में गुज़ारणु लॻो। हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उमेद कंदो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तों हिन कहाणी जी अलॻि प्लेलिस्ट बि असांजे यूट्यूब चैनल ते मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हां हिन कहाणी जी पहिरियों हिसो अञा ताईं न आहे ॿुधो त असांजे यूट्यूब चैनल ते वञी प्लेलिस्ट में हीअ कहाणी मुकमिल ॿुधी सघो था। दोस्तों मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।